आज़म अनवर काकड़ चयो आहे त मुल्की मईशत में स्टॉक एक्सचेंज जो अहम किरदारु आहे। समूरनि स्टेक होल्डर्स खे मईशत जी बहाली लाइ कमु करणो पवंदो। स्टॉक एक्सचेंज हिकु डायनामिक फोर्स आहे। माली साल जी शुरूआति में मुल्क खे मईशत जूं केतिरियूं ई चैलेंजिस हुयूं। चैलेंज खे क़बूल कंदे डॉलर जी क़ीमत खे हेठि खणी आयासीं। निगरान वज़ीर आज़म जो चवणु हो त मईशत जी बहितर सूरत हाल सबबि स्टॉक मार्केट में भी तेज़ीअ जो रुझान रहियो। IMF स्टैंड बाय मुआहिदे सां सीड़पकारनि में एतमाद कयो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। इहा अहम ख़बर आहे जेका मांखे ॾेई रहिया आहियूं। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त मुल्की मईशत में स्टॉक एक्सचेंज जो अहम किरदारु आहे। समूरनि स्टेक होल्डर्स खे मईशत जी बहाली लाइ कमु करणो पवंदो। स्टॉक एक्सचेंज में हिकु डायनामिक फोर्स आहे। माली साल जी शुरूआति में मुल्क खे मईशत जूं केतिरियूं ई चैलेंजिस हुयूं। चैलेंज खे क़बूल कंदे डॉलर जी क़ीमत खे हेठि खणी आयासीं। निगरान वज़ीर आज़म जो चवणु हो त मईशत जी बहितर सूरत सबबि स्टॉक मार्केट में भी तेज़ी जो रुझान रहियो। IMF स्टैंड बाय मुआहिदे सां सीड़पकारनि में एतमाद आयो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त मुल्की मईशत में स्टॉक एक्सचेंज जो हिकु अहम किरदारु आहे। समूरनि स्टेक होल्डर्स खे मईशत जी बहाली लाइ कमु करणो पवंदो। स्टॉक एक्सचेंज हिकु डायनामिक फोर्स आहे। माली साल जी शुरूआति में मुल्क खे मईशत जूं केतिरियूं ई चैलेंजिस हुयूं। चैलेंज खे क़बूल कंदे डॉलर जी क़ीमत खे हेठि खणी आयासीं। निगरान वज़ीर आज़म जो चवणु हो त मईशत जी बहितर सूरत हाल सबबि स्टॉक मार्केट में भी तेज़ीअ जो रुझान रहियो। IMF स्टैंड बाय मुआहिदे सां सीड़पकारनि में एतमाद आयो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त मुल्की मईशत में स्टॉक एक्सचेंज जो अहम किरदारु आहे। समूरनि स्टेक होल्डर्स खे मईशत जी बहाली लाइ कमु करणो पवंदो। स्टॉक एक्सचेंज हिकु डायनामिक फोर्स आहे। माली साल जी शुरूआति में मुल्क खे मईशत जूं केतिरियूं ई चैलेंजिस हुयूं। चैलेंज खे क़बूल कंदे डॉलर जी क़ीमत खे हेठि खणी आयासीं। निगरान वज़ीर आज़म जो चवणु हो त मईशत जी बहितर सूरत हाल सबबि स्टॉक मार्केट में भी तेज़ीअ जो रुझान रहियो। IMF स्टैंड बाय मुआहिदे सां सीड़पकारनि में एतमाद आयो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। इहा अहम ख़बर आहे जेका मांखे ॾेई रहिया आहियूं। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त मुल्की मईशत में स्टॉक एक्सचेंज जो अहम किरदारु आहे। समूरनि स्टेक होल्डर्स खे मईशत जी बहाली लाइ कमु करणो पवंदो। स्टॉक एक्सचेंज हिकु डायनामिक फोर्स आहे। माली साल जी शुरूआति में मुल्क खे मईशत जूं केतिरियूं ई चैलेंजिस हुयूं। चैलेंज खे क़बूल कंदे डॉलर जी क़ीमत खे हेठि खणी आयासीं। निगरान वज़ीर आज़म जो चवणु हो त मईशत जी बहितर सूरत हाल सबबि स्टॉक मार्केट में भी तेज़ीअ जो रुझान रहियो। IMF स्टैंड बाय मुआहिदे सां सीड़पकारनि में एतमाद आयो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त मुल्की मईशत में स्टॉक एक्सचेंज जो अहम किरदारु आहे।